ओम शांति। ये दीदी मिली तारीख है 19/12/2024। अॼु मिठा मिठा बाप तेरे चवंदा मीठे मीठे ॿार। ये पुरुषोत्तम संगम युग ट्रांसफर थियण जो युग आहे। हाणे तव्हां कनिष्ठ खां उत्तम पुरुष तव्हांखे ठहिणो आहे। असां कनिष्ठ खां उत्तम पुरुष असांखे ठहिणो आहे। प्रश्न आहे, बाप सां गॾु कीअं ॿारनि जी महिमा ॻायल आहे। उत्तरा, टीचर ठही ॾाॾनि जो कल्याण करण जे लाइ निमित ठाहींदा आहिनि। जो टीचर बाबा पुछनि था न कीअं आत्माउनि जी मूंसां गॾु महिमा थींदी आहे। जो टीचर ॾाॾनि जो कल्याण करण जे निमित ठाहींदा आहिनि उन्हनि जी महिमा बि बाप सां गॾु गॾु ॻायल आहे। करण करावनहार बाबा ॿारनि सां अनेकनि जो कल्याण कराईंदा आहिनि त ॿारनि जी बि महिमा थी वेंदी आहे। चवंदा आहिनि बाबा फलाणे असां ते दया कई जो असां छा खां छा ठही वियासीं। टीचर ठहिण बग़ैर आशीर्वाद मिली न सघे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां पुछंदा आहिनि, सम्झाईंदा बि आहिनि, पोइ पुछंदा बि आहिनि। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां पुछंदा आहिनि, सम्झाईंदा बि आहिनि, पोइ पुछंदा बि आहिनि। हाणे बाप खे ॿारनि ॼाणो आहे न, भल कोई सर्वव्यापी बि चईंदा आहिनि, परंतु उन्हनि खे पहिरियों बाप जो पहचान त खपे न कि बाप केरु आहे, है न। पहचाने करे पोइ चइणो खपे बाबा जो निवास स्थान किथे आहे। पहचाने करे पोइ चइणो खपे बाबा जो निवास स्थान किथे आहे। बाबा खे ॼाणंदा ई छो जी सर्वव्यापी चईंदा आहिनि न, त उन्हनि खे ॿुधाइणो खपे कि बाबा परम धाम में रहंदा आहिनि। बाप खे ॼाणंदा ई न आहिनि त उन्हनि जे निवास स्थान जो पतो कीअं पए। चई ॾींदा आहिनि उहो त नाम रूप खां न्यारो आहे, गोया आहे ई न, त जो चीज आहे ई न उन्हनि जे रहण जे स्थान जो बि कीअं वीचार कंदा न। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। बाप पहिरियों त पंहिंजी पहचान ॾिनी अथई, पोइ रहण जो स्थान बि सम्झायो अथई। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजे हिन रथ द्वारा बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे हिन रथ द्वारा पंहिंजी पहचान ॾींदो आहियां, पंहिंजे घर जी बि पहचान ॾींदो आहियां। मां तव्हां सभिनि जो बाप आहियां, जंहिंखे परम पिता चइबो आहे न। आत्मा खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। आत्मा जो नाम रूप देश काल न आहे त ॿारनि जो पोइ किथां आहियूं। अगरि बाप जो नाम रूप देश काल न आहे त ॿारनि जो पोइ किथां आहियूं। छो जी मां त सभिनि जो बाप आहियां। अगरि मुंहिंजो ई नाम रूप देश काल न आहे त पोइ ॿारनि जो कीअं हूंदो, इन करे कोई चईंदा आहिनि आत्मा कुझु आहे ई न। कई ॿार ईअं चईंदा आहिनि। दुनिया में ॿार आहिनि त ज़रूरु बाप बि आहे न, सिद्ध थींदो आहे उहो नाम रूप खां न्यारो आहे। ॿारनि खे जो बि नाम रूप आहे न, भल केतिरो बि सूक्ष्म आहे। आकाश सूक्ष्म आहे त बि नाम त आहे न आकाश। जीअं इहे पोलाद सूक्ष्म आहे, उहो बाप जो बि बाबा बि ॾाढा सूक्ष्म आहिनि। जीअं इहे आकाश पोलाद सूक्ष्म आहे, ईअं बाबा बि सूक्ष्म आहिनि। ॿार वर्णन कंदा आहिनि वंडरफुल सितारो आहे जो हिन में प्रवेश कंदा आहिनि, जंहिंखे आत्मा चइबो आहे। त अॼु बाबा असांखे चवनि था कि अगरि कोई माण्हू चए भॻवान जो नाम रूप देश काल न आहे त उन्हनि जेके चयो पोइ आत्मा जो बि न हुजणो खपे। छो जी आत्मा त परमात्मा जी पिता, आत्मा त परमात्मा जो ॿार आहे न, ऐं उहो असांजो पिता आहे। त बाबा चवनि था कि ॾिसो आकाश एॾो पोलार आहे, हुनजो बि त नाम आहे न। ॿार वर्णन कंदा आहिनि वंडरफुल सितारो आहे जो हिन में प्रवेश कंदा आहिनि, जंहिंखे आत्मा चईंदा आहिनि। बाप त रहंदा ई आहिनि परम धाम में, उहो आहे रहण जो स्थान। मथे नज़र वेंदी आहे न, मथे उंगली सां इशारो करे यादि कंदा आहिनि, त ज़रूरु जंहिंखे यादि कंदा आहिनि
कंदा आहिनि। कोई वस्तु हूंदी, परम पिता परमात्मा चईंदा आहिनि, पोइ बि नाम रूप सां न्यारो चइणु इनखे अज्ञान चइबो आहे। त यादि कंदा आहियूं, मथे उंगली इशारो कंदा आहियूं त ज़रूरु कोई त हूंदो न। पोइ अगरि तॾहिं बि अगरि चवनि था नाम रूप खां न्यारो आहे त हिनखे अज्ञान चईंदासीं। बाप खे ॼाणणु हिनखे ज्ञान चईंदासीं। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो, असां पहिरियों अज्ञानी हुआसीं, बाप खे बि न ॼाणंदा हुआसीं, पंहिंजे खे बि न ॼाणंदा हुआसीं। हाणे सम्झंदा आहियूं असां आत्मा आहियूं, न कि शरीर। आत्मा खे अविनाशी चइबो आहे त ज़रूरु कोई चीज़ आहे न। अविनाशी कोई नाम न आहे। अविनाशी अर्थात जो विनाश खे न पाईंदी आहे, त ज़रूरु कोई वस्तु आहे। ॿारनि खे सुठी रीति सम्झाइबो आहे। मिठे मिठे ॿार जेके ॿार चईंदा आहिनि उहे आत्मायूं अविनाशी आहिनि। इहे आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा वेही सम्झाईंदा आहिनि। ये खेल हिकु ई बार थींदो आहे, जबकि बाप अची करे ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। मां बि पाठधारी आहियां, कीअं पाठ वॼाईंदो आहियां इहे बि तव्हांजी बुद्धि में आहे न। पुराण अर्थात पतित आत्मा खे नयो पावन ठाहींदो आहे त ज़रूरु पोइ शरीर बि तव्हांखे हुते गुल मिलंदो न। इहे त बुद्धि में आहे न। हाणे तव्हां बाबा चईंदा, इहे पाठ हले थो, आत्मा चईंदी आहे बाबा आयल आहिनि। असां ॿारनि खे शांतीधाम घर वठी वञण लाइ, शांतीधाम खां पोइ हूंदो आहे सुखधाम। शांतीधाम खां पोइ दुखधाम न थी सघंदो आहे। नई दुनिया में सुख ई नई दुनिया में सुख ई चइबो आहे। इहे देवी देवता अगरि चैतन्य हुजनि, ॿियो इन्हनि सां कोई पुछे तव्हां किथां जा रहण वारा आहियो त चईंदासीं स्वर्ग जा रहण वारा आहियूं। हाणे इहे जड़ मूर्तियूं त न चई सघंदियूं न। तव्हां त चई सघंदा आहियो असां असुल में स्वर्ग जा रहण वारा देवी देवता हुआसीं, पोइ 84 जन्मनि जो चकर लॻायो, हाणे संगम ते आया आहियूं। इहे ट्रांसफर थियण जो पुरुषोत्तम संगम युग आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां ॾाढा उत्तम पुरुष ठहींदा आहियूं। असां हर 5000 वर्ष खां पोइ सतो प्रधान ठहींदा आहियूं। सतो प्रधान बि नंबरवार चईंदासीं त इहा सॼो पाठ आत्मा खे मिलियो आहे, है न। त इहो सॼो पाठ कंहिंखे मिलियो आहे? आत्मा खे मिलियो आहे। ईअं न चईंदासीं मनुष्य खे पाठ मिलियो आहे। मनुष्य के पाठ न, आत्मा खे, अहम आत्मा खे पाठ मिलियो आहे। मां आत्मा 84 जन्म वठंदी आहियां। असां आत्मायूं वारिस आहियूं। वारिस हमेशह मेल हूंदो आहे, फीमेल न हूंदो आहे। त हाणे तव्हां ॿारनि खे पको सम्झणो आहे कि असां सभु आत्मायूं मेल आहियूं। सभिनि खे बेहद जे बाप सां जो वरसो मिलंदो आहे। हद जे लौकिक बाप सां सिर्फ़ु ॿारनि खे वरसो मिलंदो आहे, छोरियुनि खे न मिलंदो आहे। ईअं न आत्मा सदैव फीमेल ठहींदी आहे, लेकिन हाणे त फीमेल खे बि मिलंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां आत्मा कॾहिं मेल जो कॾहिं फीमेल जो शरीर वठंदा आहियो। हिन समय तव्हां सभु मेल्स आहियो। सभु आत्माउनि खे हिकु बाप सां वरसो मिलंदो आहे न। सभु ॿार ई ॿार आहिनि, सभिनि जो बाप हिकु ई आहे। सभु आत्माउनि खे हिकु बाप सां ई वरसो मिलंदो आहे। सभु ॿार ई ॿार आहिनि, सभिनि जो बाप हिकु आहे। बाप बि चईंदा आहिनि हे ॿार तव्हां सभु आत्मायूं मेल्स आहियो, असांजा रूहानी ॿार आहियो। पोइ पाठ वॼाइण लाइ मेल फीमेल ॿई हुजणा खपनि, तॾहिं त मनुष्य सृष्टि वृद्धि थिए। इन ॻाल्हियुनि खे तव्हांजे सवाइ कोई बि न ॼाणंदा आहिनि, है न। पोइ पाठ वॼाइण लाइ वैसे त असां सभु आत्मायूं बाबा जा ॿार मेल आहियूं, लेकिन असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाइण लाइ, पोइ हिन सृष्टि जी वृद्धि जे लाइ मेल फीमेल खपे।
बाबा चवंदा आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हांजे सवाइ कोई ॼाणंदो ई न आहे। भल चवंदा त आहिनि असां सभु ब्रदर्स आहियूं, परंतु सम्झंदा न आहिनि, है न, परंतु सम्झंदा न आहिनि। तव्हां हाणे चवंदा आहियो बाबा तव्हां सां अनेक बार वरसो वरितो, आत्मा खे पको थी वेंदो आहे, आत्मा बाप खे ज़रूरु यादि कंदी आहे। ओ बाबा रहम करो, बाबा हाणे तव्हां अचो, असां तव्हांजा सभु ॿार ठहींदासीं। देह सहित देह जे सभु संबंधनि खे छॾे ख़ुदि खे आत्मा पको यादि कंदासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो। बाप सां असां वरसो कीअं पाईंदा आहियूं, हर 5000 वर्ष पोइ असां इहे देवता कीअं ठहींदा आहियूं, इहे बि ॼाणणो खपे न। स्वर्ग जो वरसो कीअं मिलंदो आहे इहे हाणे तव्हां सम्झंदा आहियो। बाबा त स्वर्गवासी न आहिनि, ॿारनि खे ठाहींदा आहिनि, ख़ुदि त नर्क में ई ईंदा आहिनि। तव्हां बाप खे सॾु बि नर्क में ई कंदा आहियो, जबकि तव्हां तमो प्रधान ठहींदा आहियो। ये तमो प्रधान दुनिया आहे न, सतो प्रधान दुनिया हुई। 5000 वर्ष पहिरियों इन्हनि जो राज्य हुयो। इन ॻाल्हियुनि खे, इन पढ़ाई खे हाणे तव्हां ई ॼाणंदा आहियो। इहा आहे मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई। मनुष्य सां देवता खे करत न लागे ॿार ठहियो ऐं वारिस ठहियो। बाप चवंदा आहिनि तव्हां सभु आत्मायूं मुंहिंजा ॿार आहियो, तव्हांखे वरसो मां ॾींदो आहे। तव्हां भाउ आहियो, रहण जो स्थान मूल वतन आहे अथवा निर्वाण धाम आहे, जंहिंखे निराकारी दुनिया बि चवंदा आहिनि। सभई आत्मायूं उते रहंदियूं आहिनि। हिन सूर्य चांद तारनि खां पार उहो तव्हांजो स्वीट साइलेंस घरु आहे, परंतु उते वेही त न वञिणो आहे न, वेही करे छा कंदव, उहो त जीअं जड़ अवस्था थी वई। आत्मा जॾहिं पाठ वॼाए तॾहिं ई चैतन्य कहलाए न। हे चैतन्य आहे चैतन्य, परंतु पाठ न वॼाए त जीअं जड़ आहे। तव्हां हिते खड़ा थी वेंदा आहियो, हथ पांव न हलायो त जीअं जड़ आहियो। अगरि हिते बीह रहो, हथ पेर न हलायो, उते त नेचुरल शांती रहंदी आहे। आत्मायूं जीअं की जड़ आहिनि, पाठ कुझु बि न वॼाईंदी आहे, शोभा त पाठ में ई आहे न। शांती धाम में छा शोभा हूंदी, आत्मा सुख दुख जी वासना सां परे रहंदी आहे, कुझु पाठ ई न आहे, त हुते रहण सां छा फ़ाइदो। पहिरियों त सुख जो पाठ वॼाइणो आहे। हर हिक खे पहिरों खां ई पाठ मिलियो आहे। कोई चवंदो असांखे त मोक्ष खपे, बुधो पाणी में मिली वञे बसि। आत्मा जीअं की आहे न, कुझु बि पाठ न वॼाए त जीअं की जड़ चईंदासीं। चैतन्य हूंदे उहे जड़ थी करे पाठ वॼाइनि था त छा फ़ाइदो। पाठ त सभिनि खे वॼाइणो ई आहे। मुख्य हीरो हीरोइन जो पाठ चइबो आहे न, तव्हां ॿारनि खे हीरो हीरोइन जो टाइटल मिलंदो आहे। आत्मा हिते पाठ वॼाईंदी आहे, पहिरियों सुख जो राज्य कंदी आहे, पोइ रावण में दुख जो ई राज्य में ईंदी आहे। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां ॿार सभिनि खे पैगाम ॾियो, टीचर ठही ॿियनि खे सम्झायो। जो टीचर न ठहींदा उनजो पद कम थी वेंदो। टीचर ठहिण बग़ैर कंहिंखे आशीर्वाद कीअं मिलंदी। कंहिंखे पैसा ॾींदव त हुनखे ख़ुशी थींदी न। अंदरि में सम्झंदा आहिनि ॿी के असांजे मथां ॾाढी दया कई, त जो असांखे छा खां छा ठाहे ॾींदी आहे न। त हिते असां ज्ञान धन ॾींदा आहियूं त उहा सोचंदा आहिनि त छा खां छा ठाहे ॾींदी आहे। ईअं त महिमा हिकु बाप जी कंदा आहिनि। वाह बाबा तव्हां हिन ॿारनि द्वारा असांजो केतिरो कल्याण कंदा आहियो। कोई द्वारा त थींदो आहे न, बाबा त करन करावन हारा, तव्हां द्वारा बाबा सभिनि जो कल्याण कराईंदा आहिनि। तव्हांजो कल्याण थींदो आहे त पोइ ॿियनि जो बि कलम लॻाईंदा आहियो। जीअं जो सर्विस कंदा आहिनि ओतिरी ऊच पद पाईंदा आहिनि। राजा ठहिणो आहे त प्रजा बि ठाहिणी आहे। पोइ जो
सुठा नंबर में ईंदा आहिनि उहे राजा ठहींदा आहिनि। माला ठहींदी आहे न, पंहिंजे खां पुछिणो खपे असां माला जा कहिड़ो नंबर ठाहींदासीं। नवरत्न मुख्य आहिनि न, विच में हीरो ठाहिण वारो, हीरे खे विच में रखंदा आहियूं। माला जे मथां फूल बि आहे। अंत में तव्हांखे पतो पवंदो मुख्य कहिड़ा मुख्य दाणा हूंदा आहिनि जो डायनेस्टी में ईंदा, है न। अंत में सभिनि खे पतो लॻी वेंदो कहिड़ा 8 दाणा आहिनि जो डायनेस्टी में ईंदा। बाबा चईंदा आहिनि माला जे मथां फूल बि आहे न, अंत में तव्हांखे सभु पतो पइजी वेंदो जो डायनेस्टी में ईंदा। पिछाड़ी में तव्हांखे सभु साक्षात्कार थींदो ज़रूरु। ॾिसंदो कीअं इहे सभु सजायूं खाईंदा आहिनि। शुरू में दिव्य दृष्टि में तव्हां सूक्ष्म वतन में ॾिसंदा हुयो, है न। शुरू में दिव्य दृष्टि में तव्हां सूक्ष्म वतन में ॾिसंदा हुयो। ये बि गुप्त आहे न कि केरु ईअं ठाहींदा। आत्मा सजा किथे खाईंदी आहे ऐं ईअं सजायूं बि ॾिठनि, स्वर्ग जा बि सीन ॾिठनि। इहे बि ड्रामा में पार्ट आहे। गर्भ जेल में सजायूं मिलंदियूं आहिनि। जेल में धर्मराज खे ॾिसंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि ॿाहिरि कढो, है न। गर्भ जेल में सजायूं मिलंदियूं आहिनि, जेल में पोइ धर्मराज खे ॾिसंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि ॿाहिरि कढो, मतिलबु अंदरि। बीमारी आदि थींदी आहे, उहो बि कर्मनि जो हिसाबु। त जीअं अंदरि ॿार हिले डुले थो त सम्झो भई अंदरि उहा सजा थो खाए। इहे सभु सम्झण जी ॻाल्हि आहे। बाप त ज़रूरु राइट ई ॿुधाईंदो न। हाणे तव्हां राइटिस ठहींदा आहियो। राइटिस हिनखे चइबो आहे जो बाप सां ॾाढी ताक़त वठंदा आहिनि, है न। राइटिस हिनखे चइबो आहे जो बाप खां ॾाढी ताक़त वठंदा आहिनि। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो, केतिरी ताक़त रहंदी आहे न। हंगामे आदि जी हिते ॻाल्हि ई न आहे। ताक़त खां मां त केतिरा हंगामा थी वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ताक़त मिलंदी आहे अधु कलाक जे लाइ, पोइ बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॿार हलंदा आहिनि। हिकु जहिड़ी ताक़त न पाए सघंदा आहिनि, न हिकु जहिड़ो पद पाए सघंदा आहिनि। इहे बि पहिरों खां ई नूंद आहे। नूंद त आहे लेकिन पुरुषार्थ करिणो आहे न। बाबा चवनि था ड्रामा में अनादि नूंद आहे। कोई पिछाड़ी में ईंदा आहिनि, हिकु ॿ जन्म वरितो ऐं शरीर छॾियो। जीअं दिवाली ते मच्छर आदि हूंदा आहिनि न, राति जो जनम वठंदा आहिनि, सुबुह जो मरी वेंदा आहिनि। उहे त अनगिनत थींदा आहिनि। मनुष्य जी त पोइ गिनती थी वेंदी आहे न। पहिरों जो आत्मा ईंदियूं आहिनि उन्हनि जी आयु केॾी वॾी हूंदी। तव्हां ॿारनि खे ख़ुशी थियणी खपे, असां ॾाढी वॾी आयु वारा ठहींदासीं। तव्हां फुल पार्ट वॼाईंदा आहियो। बाप तव्हांखे ई सम्झाईंदा आहिनि तव्हां कीअं फुल पार्ट वॼाईंदा आहियो। बाप तव्हांखे ई सम्झाईंदा आहिनि। पढ़ाई अनुसार मथां खां हेठि ईंदा पार्ट वॼाईंदा। तव्हांजी हीअ पढ़ाई आहे ई नई दुनिया जे लाइ। बाप चईंदा आहिनि अनेक बार मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां। हीअ पढ़ाई अविनाशी थी वेंदी आहे। अधु कलाक तव्हां प्रालब्ध पाईंदा आहियो। हुन विनाशी पढ़ाई सां सुख बि अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। हाणे कोई बैरिस्टर ठहींदो, पोइ कल्प पोइ बैरिस्टर ठहींदो। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। जो बि सभिनि जो पार्ट आहे उहो पार्ट कल्प कल्प वॼंदो ई रहंदो आहे। देवता हुया या शूद्र हुया, हर हिकु जो पार्ट उहो ई वॼंदो आहे जो कल्प कल्प वॼंदो आहे। हुन में कोई फ़र्क़ु न थी सघंदो आहे। हर हिकु पंहिंजो पार्ट वॼाईंदा रहंदा आहिनि। ये सॼो ठहियलु ड्रामो आहे। पुछंदा आहिनि पुरुषार्थ वॾो या प्रालब्ध वॾी। हाणे पुरुषार्थ बग़ैर प्रालब्ध मिलंदी न आहे न। पुरुषार्थ सां प्रालब्ध मिलंदी आहे ड्रामा अनुसार। त सॼो बोझ ड्रामा ते अची वेंदो आहे। मतिलबु कोई पुरुषार्थ करे ऐं हुनखे प्रालब्ध न मिले, मतिलबु हुन रीति हुन त महिनत कई लेकिन न मिले त ड्रामा।
त सॼो बोझ ड्रामा ते अची वेंदो आहे। पुरुषारत कोई कंदा आहिनि, कोई न कंदा आहिनि, ईंदा बि आहिनि पोइ बि पुरुषारत न कंदा आहिनि त प्रालब्ध बि न मिलंदी आहे। सॼी दुनिया में जो बि एक्ट हलंदी आहे सॼो ठहियलु ड्रामो आहे। आत्मा में पहिरों खां ई पार्ट नूंदल आहे, आदि खां अंत ताईं। जीअं तव्हांजी आत्मा में 84 जो पार्ट आहे, हीरा बि ठहींदा आहिनि त कौड़ी जहिड़ा बि ठहींदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां हाणे ॿुधंदा आहियो न। स्कूल में अगरि कोई नापास थी वेंदो आहे त चईंदा आहिनि इहे बुद्धिहीन आहे, है न। स्कूल में अगरि कोई नापास थी वेंदो त चईंदा इहे बुद्धिहीन आहे। धारणा न थींदी आहे, इन खे चइबो आहे वैराइटी झाड़, वैराइटी फीचर्स आहिनि। ये वैराइटी झाड़ जो नॉलेज बाप ई सम्झाईंदा आहिनि। कल्प वृक्ष ते सम्झाईंदा आहिनि न, बड़ जे झाड़ जो मिसाल बि आहे हिन ते। उन जी शाखायूं ॾाढियूं फैलंदियूं आहिनि, बड़ जे झाड़ जी। ॿार सम्झंदा आहिनि असांजी आत्मा अविनाशी आहे, शरीर त विनाश थी वेंदो, आत्मा ई धारण कंदी आहे। आत्मा 84 जन्म वठंदी आहे न, शरीर त बदिलंदो वेंदो आहे, आत्मा उहा ई आहे। आत्मा ई भिन्न भिन्न शरीर वठी करे पार्ट वॼाईंदी रहंदी आहे न। हिकु आत्मा सत्य खां वठी करे केॾा सारा पार्ट वॼाईंदी आई आहे। ये नई ॻाल्हि, आत्मा ये नई ॻाल्हि आहे। तव्हां ॿारनि खे बि हाणे इहे सम्झ मिली। कल्प पहिरियों बि ईअं सम्झो हुयो, बाबा बि ईंदा आहिनि भारत में। तव्हां सभिनि खे पैगाम ॾींदा आहियो, कोई बि हीअं न रहंदो जंहिंखे पैगाम न मिले। त असांखे सभिनि खे ई पैगाम ॾियणो, कोई रहंदो ई न त उलना ॾींदा। पैगाम ॿुधणु सभिनि जो हक़ु आहे। पोइ बाप सां वरसो बि वठंदा, कुझु त ॿुधंदा न। पोइ बि बाप जा ॿार आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि मां तव्हां आत्माउनि जो बाप आहियां। मुंहिंजे द्वारा हिन रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणण सां तव्हां इहे पद पाईंदा आहियो, बाक़ी सभु मुक्ति में हली वेंदा। बाप त सभिनि जी सदगति कंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि ओहो बाबा तव्हांजी लीला, छा लीला, कहिड़ी लीला। इहे पुराणी दुनिया खे बदिलण जी लीला मालूम थियणो खपे, मनुष्य ई ॼाणंदा न। बाप तव्हां ॿारनि खे अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बाप नॉलेजफुल आहे न, तव्हांखे बि नॉलेजफुल ठाहींदा आहिनि। नंबरवार तव्हां ठाहींदा आहियो न, स्कॉलरशिप वठण लाइ नॉलेजफुल कहलाईंदा। स्कॉलरशिप वठण वारा ई नॉलेजफुल कहलाईंदा। केॾी सारी ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिक लहदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा हिन स्मृति में रहणो आहे कि असां आत्मायूं मेल आहियूं। असां बाप खां पूरो असांखे वरसो वठिणो आहे। मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई पढ़णी बि आहे ऐं पढ़ाइणी बि आहे। ॿियो आहे सॼी दुनिया में जो बि एक्ट हलंदी आहे इहे सभु ठहियलु ड्रामो आहे न। इन सॼी दुनिया में जो बि जाते बि जो कुझु बि करे थो इहे सभु ड्रामो पहिरों खां ई ठहियलु आहे। हिन में पुरुषारत ऐं प्रालब्ध ॿई नूंदल आहे। पुरुषारत बिना प्रालब्ध मिली न सघंदी आहे ऐं नूंदल बि आहे। पुरुषारत न कंदव त कुझु मिलंदो न, पुरुषारत कंदव त मिलंदो, इहे बि नूंद आहे। हिन ॻाल्हि खे सुठी रीति सम्झणो आहे। त हीअं न सम्झो असां महिनत करूं न करूं जो मिलणो हूंदो मिलंदो, न। महिनत करण सां ई मिलंदो, भले नूंदल आहे। वरदान आहे कोई सेवा, कोई बि सेवा सचे मन सां व लग्न सां करण वारा सच्चा रूहानी सेवाधारी ठहो।
बाबा चवंदा आहिनि सेवा कोई बि हुजे लेकिन उहा सचे मन सां लगन सां कबी त हुनजी 100 मार्क्स मिलंदी आहे। चाहे झाड़ू पोछे जी छो न करो, सेवा में चिड़चिड़ोपन न हुजे। सेवा कम उतारण जे लाइ न कबी आहे। तव्हांजी सेवा आहे ही बिगड़ी खे ठाहिणु, सभिनि खे सुख ॾियणु, आत्माउनि खे योग्य ऐं योगी ठाहिणु, अपकारनि ते उपकार करणु। तव्हांजी सेवा छा आहे? सभिनि खे सुख ॾियणु, बिगड़ी खे ठाहिणु, सभिनि जी बिगड़ी खे ठाहिणु, सभिनि खे सुख ॾियणु, आत्माउनि खे योग्य ऐं योगी ठाहिणु, अपकारनि ते उपकार करणु। कहिड़ी सारी सेवा आहे? बिगड़ी खे ठाहिणु, सभिनि खे सुख ॾियणु, आत्माउनि खे योग्य व योगी ठाहिणु, अपकारनि ते उपकार करणु, समय ते हर हिक खे साथ व सहयोग ॾियणु। अहिड़ी सेवा करण वारा ही सच्चा सहयोगी रूहानी सेवाधारी आहिनि। अहिड़ी सेवा करण वारा ही सच्चा रूहानी सेवाधारी आहिनि। स्लोगन आहे, पवित्रता ही ब्राह्मण जीवन जी नवीनता आहे। पवित्रता ही ब्राह्मण जीवन जी नवीनता आहे। हिन ज्ञान जी नवीनता छा आहे? प्योरिटी। इहे ही हिन ज्ञान जो फाउंडेशन भी आहे। त असांखे पवित्र रहणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।